रूरल हेल्थ सेंटर नारा गेट जा इंतजाम IHS का वापस वठी सिंध हुकूमत हवाले करण बैदि अस्पताल में मुक़रर कयल IHS जे 12 खां वधीक मुलाज़िमनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ करण वारे अमल ख़िलाफ़ स्टोर असिस्टेंट वकार बोज़दार डिस्पेंसर अलाए रखियो। बंबरो जी अॻुवाणीअ में IHS जे मुलाज़िमनि ॿाहनि ते कारियूं पटियूं ॿधी प्ले कार्ड हथनि में खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदड़ मुलाज़िमनि सिंध हुकूमत तोड़े हेल्थ खाते खां घुर कंदे मुतालबो कयो त गुज़िरियल 4 सालनि खां हेल्थ खाते में ड्यूटी कंदड़ IHS जे मुलाज़िमनि खे सिहत खाते में ज़िम कयो वञे। नौकरियुनि मां बरतरफ़ करण वारे अमल क़बूल न कंदासीं। हिन चेतावनी ॾींदे चयो त जेकॾहिं खेनि जबरी तौरु नेकाली ॾिनी वई त रोडनि ते निकिरी वधीक सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। सिंध में अॻे ई बेरोज़गारी बदहाली आहे। नौकरियुनि मां कढण सबबि सवें मुलाज़िम फाका कशी जो शिकार थींदा ऐं ख़ुदकशी करण ते मजबूर थी वेंदासीं। हिननि वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त असांखे बेरोज़गारी खां बचायो वञे। रिपोर्ट अली शेर भुरगड़ी नारो।